तुझा मिट माइट असांखे घटि माण्हू था सम्झनि। तव्हां अमीर ऐं नवाब माण्हू, असां ग़रीब ऐं मिस्कीन। पर मां त ईअं नथो सम्झां। मां त तोखे हर दुख सुख में ख़ुशि रखंदुसि। छा तूं मूंसां मोहबत नथी करीं? प्यार में सौदा न आहे कबा। दिल जे बदिले दिल ॾेबी आहे। मूंखे नथो लॻे त तुंहिंजा माइट असांजे मिलाप में ख़ुशि आहिनि। पाण मोहबत कई आहे ऐं मोहबत जे साम्हूं ज़िंदगी जो हर मक़सदु कूड़ो साबित थींदो आहे। ऐं मां माइटनि खे क़ाइल कंदुसि त तोसां शादी कयां। मूंखे नथो लॻे त तुंहिंजो बाबा राज़ी थींदो, छो त हुननि जे साम्हूं मां हिकु मामूली छोकिरी आहियां। हुननि जी इहा ई ख़्वाहिश हूंदी त तुंहिंजी शादी का मीर ऐं के नवाब ख़ानदान मां थिए। इहो तूं छा थी चईं? मूं इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त जीअंदुसि तोसां गॾु ऐं मरंदुसि तुंहिंजी ॿाहुनि। ईअं न चओ, मरनि तुंहिंजा दुश्मन। अल्लाह तोखे मुंहिंजी बि हयाती ॾे। जेकॾहिं हाणे तूं उन सां मिली है न त मां तोखे उपट मारे छॾींदुसि। न बाबा, तव्हां मूंखे भले मारे छॾियो, पर मुरीद खे कुझु न चइजो बाबा। मुरीद खे कुझु न चइजो। न मिलंदुसि। मां छा कयां? ग़रीब आहियां, मजबूर आहियां। न कंहिंसां विढ़ी सघां थो, न कंहिंसां पंहिंजे दिलि जो हाल ओरे सघां थो। छा कयां? आनीअ खे इन हाल में ॾिसी बि नथो सघां। अरे अञा जी पियो, अहिड़े जीअण खां पुॼी नथो वरी। साईं ॿियो छा करियां साईं? पाण मारिया, छोकिरी खे मारे छॾ। साईं न्याणी ते हथ ई नथा वरनि साईं। अरे पाण बि नथो मरी, छोकिरी खे बि नथो मारी। इन ज़िल्लत खां निकिरण जे लाइ को रस्तो ॻोल्ह। साईं मां कहिड़ो रस्तो ॻोल्हियां? मां त तव्हांजी औताक ताईं बि मुंहुं लिकाए आयो आहियां। मां त हाणे साईं ॿाहिरि बि निकिरी नथो सघां। मां छा करियां साईं? कॾहिं पाण खे त वॾो फने खान सम्झंदो हुए, हाणे छा थी वियो अथई? लही वेई न सभु मगी, राज खे गॾु था करियूं। पर साईं सिधे राज ऐं बिरादरी जे विच में मां त वेही न सघंदुसि साईं। ठीकु आहे, तोखे नथा घुरायूं, पोइ बिरादरी वारा जेको फ़ैसिलो कनि। साईं बिरादरी जो फ़ैसिलो थियो त सॼो राज गॾु थींदो? हा हा, छो न। ठीकु आहे सरदार साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी। भला बाग अली वारनि ऐं जानवरनि खे घुरायूं? साईं मूंखे एतिराज़ कोन्हे, पर मूंखे नथो लॻे त हू अचनि। हू त बिरादरी मां निकितल आहिनि। ठीकु आहे, चई छॾियूं था, पोइ मर्ज़ी वारा अचनि चाहे न अचनि। आहिनि बोॾा चङा मुड़ुस जो कंधार थियो था हलनि। चाचा फ़क़ीरा, मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे। हीअ मुरीद खे सरेआम क़त्ल कयो वियो, को दाद ऐं फरियाद न थियो। तोखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे त कातिल केरु आहिनि, ऐं उहे कातिल सरेआम घुमंदा था वतन कोहिस्तान में। अब सरदारनि खे बि ख़बर पइजी वई आहे। चाचा फ़क़ीरा, ये सरदार
ये वडेरा भौतार कुछ भी न कंदा न कुछ कंदा आहिनि। हाणे जेकी कुछ करणो आहे असांखे करणो आहे। असांखे पंहिंजी मदद पाण संतरो बती मैदान में लड़ो आहे। बाबा असीं फ़क़ीर माण्हू आहियूं, हू ॾाढा आहिनि, छा कंदासीं हुननि खे? चाचा फ़क़ीरा, जित जित ज़ुल्म थींदो आहे उते ही जमाल खान पहुची वेंदो आहे उन्हनि मज़लूमनि जी मदद करण जे लाइ। छो त असल खां ज़ालिम ऐं मज़लूम जो झगड़ो हलंदो थो अचे। इहो अणघुट सिलसिलो आहे जेको हलंदो पियो अचे। हिक तरफ़ ज़ालिम त ॿिए तरफ़ असां जहिड़ा मज़लूम। इन्हीअ करे मूं बि कसम खयो आहे त जित बि ज़ुल्म थींदो उत मां पहुचंदुसि ज़ालिम जी हस्ती ऐं मस्ती मिटाइण जे लाइ। तुंहिंजे मुरीद खे त मां वापसि त नथो मोटाए सघां, पर चाचा उन्हनि ज़ालिमनि खे मां न छॾींदुसि। ए मईरीच कुल्ला कुशा उन्हनि खे जीअरो न आहे छॾिणो, उन्हनि ज़ालिमनि खां बदिलो ज़रूर वठिणो आहे। न बा, असांखे कंहिंखां बदिलो नाहे वठिणो, असां त साहब लिकी था खणूं। चाचा फ़क़ीरा, तूं डिॼी छो थो? ज़ियादती तोसां थियल आहे, क़त्ल बि तुंहिंजो थिए ऐं डिॼी बि तूं। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? दिल रख चाचा फ़क़ीरा, हिम्मत न हार। मां रुगो गुलज़री नहीं गुलबानो खे हिक तरफ़ कयां, उन खां पोइ उन बालाज सां बि ॿ पाणी ज़रूर कंदुसि। न छॾींदुसि हिन बालाज खे। खाजी छा सां थो इहो बालाज? बुखोर ऐं थोलक। बाबा रमू ऐं खमू, मूं तव्हां ॿिन्ही खे इन करे घुरायो आहे त गुलबानो जी ॻाल्हि खे हिकिड़े तरफ़ कजे, छो त मां नथो चाहियां त इहा तलवार मुंहिंजे मथां लटकियल हुजे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त सॼो कोहिस्तान इन ॻाल्हि में अखियूं विझो वेठो आहे। बाबा मर्ज़ी वारा आहियो, जे वणेव तीअं कयो, असां वेठा आहियूं। बाबा चाकर फ़ैसिले में कोन ईंदो, छो त मूं उन खां पुछियो आहे। सयुनि सां एतिरी थी आहे, अञा फ़ैसिले में अची राज सां वेहंदो? तव्हां ॿई उन जा माइट बि आहियो ऐं तव्हां हुन खां पुछो, पोइ ॾिसो तूं छा थो चए। चवंदो वरी छा, हुनजी मजाल जो इनकार करे। मां बि कॾहिं कॾहिं सोचां थो त इहो फ़ैसिलो कंहिं ॿिए सरदार ॾे मोकिलियां। इहो कीअं थींदो साईं? तव्हां राज जा सरदार आहियो, अब्बा आहियो, ॿिए कंहिंजो फ़ैसिलो माण्हू क़बूल न कंदा साईं। ठीकु आहे, पर तव्हांखे चाकर सां ठके ठोके ॻाल्हाइणो पवंदो। ॻाल्हाईंदासीं साईं, केॾांहुं वेंदो? भला हिकु सलाह त ॾियो। साईं जेका पुछो। फ़ैसिले में बाग़ अली ऐं जमाल वारनि खे घुरायूं, छो त इन फ़ैसिले में उन्हनि ॿिन्ही जो हुअणु तमामु ज़रूरी आहे। पर साईं इहे त राज खां निकितल आहिनि। पोइ भले निकितल हुजनि, पर के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जो उन्हनि जो फ़ैसिले में हुजणु तमामु ज़रूरी आहे। साईं जे न आया त पोइ मुंहिंजी सलाहियत न घुरायो। भला जेकॾहिं जमाल वारा हिन फ़ैसिले में ईंदा त कहिड़ो आसमान टुटी पवंदो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त फ़ैसिलो वरी कहिड़ी चङी ॻाल्हि जो आहे। छोरी घरां निकिती आहे ऐं उहो दाग़ धोइणो आहे, ॿियो छा करिणो आहे? ॿियो त ज़मीर जी मार सभिनी खां वॾी मार आहे। तव्हां चाकर ऐं ॿियनि खे फ़ैसिले जो ॿुधाए छॾिजो। जी बाबा, नीमा रहू।
वालेकुम चाचा। वालेकुम अस्सलाम। रमू खमू छा गुशे कहाँ बई हिते? चाचा चाकर असांखे सरदार मोकिलियो आहे फ़ैसिले जे लाइ। पर मां सरदार जे अॻियां कीअं ईंदुसि? जेकॾहिं असां फ़ैसिले में बिरादरी जे साम्हूं तुंहिंजे तरफ़ां ॻाल्हायूं तोखे एतिराज़ त कोन थींदो न? हा भली ॻाल्हायो, मूंखे को एतिराज़ कोन थींदो। तव्हां बि त मुंहिंजी बिरादरी जा आहियो। चाचा जे गुलबानो जो हथ बिरादरी वारा घुरनि त उन्हनि खे ॾींदे? हा ॾींदुसि। जेकॾहिं फ़ैसिलो थो थिए ऐं चवनि त गुलबानू खे क़त्ल कयो त पोइ? जेको बि फ़ैसिलो सरदार ऐं बिरादरी वारा कंदा मां क़बूल कंदुसि। मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिं ॿिए बिरादरी में परणाए छॾियो त तोखे त कोई एतिराज़ त न आहे न? न इन ते मूंखे को एतिराज़ न हूंदो। भला चाचो बागाली जमाल ऐं इहो छोरो गुलज़रीन इन खे फ़ैसिले में घुरायूं? जेकॾहिं तव्हां कारे चोर खे बि घुराईंदव त मूंखे को एतिराज़ कोन हूंदो। त पोइ ठीकु आहे, असां हलूं था। सभिनी खे इतलाह त ॾियणो आहे न। सरदार त आहे हुकम हलाइण वारो, कमु त असां ॿिन्हिनि खे करिणो आहे न। बसि चाचा, कहिड़े बि तरीक़े सां जान छॾाए ॻाल्हि खे कयो हिकु पासे। चङो, हाणे हलूं पिया। ज़मान खान मूंखे हाणे वञिणो पवंदो। जमाल खान अकेलो वेंदे? हा, ज़मान खान के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ॿुधाइण जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि। इन करे मूंखे अकेलो वञिणो पवंदो। जमाल खान हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ, छा थो चवणु चाहीं? हिन वक़्तु तुंहिंजो हितां अकेलो वञणु सुठो कोन्हे। तोखे कुझु वक़्तु हिते तरसणु खपे। ज़मान खान, जॾहिं त तोखे असुल हक़ीक़त जी ख़बर ई न आहे त पोइ मूंखे रोकी छो थो? तूं छा थो सम्झे त मूंखे का बि ख़बर न आहे? तोखे कहिड़ी ख़बर आहे, ॿुधाए। मूंखे सभु ख़बर आहे जमाल खान। त अॼु तूं मूं जहिड़े जिगरी यार खां छा पियो लिकाईं? भले तुंहिंजी ज़बान कूड़ ॻाल्हाईंदी हुजे, पर तुंहिंजूं अखियूं कूड़ न पियूं ॻाल्हाईंदी। इन मतिलब त ज़मान खान तोखे सभु ख़बर आहे? हाँ? सभु ख़बर भले न हुजे, पर एतिरी ख़बर अथमि त मामलो गैरत जो आहे। मामलो गैरत जो आहे? जॾहिं सभु ख़बर अथई त पोइ छो थो रोकी? जमाल खान, तूं इन्हनि मामलनि में अञा एतिरो पक्को नहीं। पर गैरत जे मामले में को बि कच्चो ऐं पक्को न आहे हूंदो। गैरत जो मामलो हूंदो आहे बसि। जमाल खान, मुंहिंजे ख्याल में त तूं अॻु बि अहिड़ी हिकिड़ी ग़लती कई आहे। ॿुधाए, अॻु में मां कहिड़ी ग़लती कई आहे? हाँ? जॾहिं हिन छोकिरीअ खे बचाए हिते आंदो हुई न, त उन वक़्तु शेर बहादुर खां बचाए जबल जी कंहिं टकरीअ तां धिको ॾेई छॾियां त एतिरो मामलो वधे न। ऐं इल्ज़ाम तो ते न, पर इन शेर बहादुर ते अचे हा। न ज़मान खान, न, मां इन छोकिरे खे मारण न, पर बचाइण थो चाहियां। छा सम्झी? ठीकु आहे जमाल खान, पर ही कोहिस्तान आहे। हिते अहिड़ा बि माण्हू रहंदा आहिनि जिन खे पखियुनि जे वलर पोयां पंहिंजी मंज़िल ते पहुचणो पवंदो आहे, ऐं उन्हनि पखियुनि जे पोयां हली हू पंहिंजी मंज़िल खे पहुची वेंदा आहिनि। हिकु त तो अॻु ई ने छोकिरीअ खे बचाए मूं जहिड़े दोस्त जे घर जो रुख कई, ऐं नतीजो इहो पहुतो त इन शेर बहादुर वारनि खे ख़बर पइजी वई त गुलबानो किथे आहे ऐं कंहिं पनाह ॾिनी अथसि। जमाल खान, हिकिड़ी ॻाल्हि चवां? तूं छा थो भाई त इन शेर बहादुर राजन ऐं ॻोठनि वारनि खे न ॿुधायो हूंदो?
पर तू जेको शेर बहादुर आहे उहो पाण राज जो तड़ियल आहे निकतल आहे उतां। बेली मुंहिंजे ख़्याल में त अहिड़नि माण्हुनि जो को बि दीन ईमान न हूंदो आहे। हू कंहिं बि टाइम अहिड़नि माण्हुनि जे अॻियां पंहिंजा गोॾा खोड़े वेही रहंदा आहिनि। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे बि सरदार जी पग जो मसइलो बनाए उन्हनि जे साम्हूं पेश कंदा आहिनि। ऐं हींअर बि मामिलो उहो ई साॻियो आहे। जमाल खान तोखे सोचे सम्झी होॾां वञिणो पवंदो ऐं ॾिसी वाइसी पंहिंजो कदम खणणो पवंदो, छो त घर मां निकितल औरत जो मामिलो आहे। हीअ का मामूली ॻाल्हि न आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तूं चईं थो न तुंहिंजो चवणु कयां थो। सोची सम्झी पोइ कदम खणंदुसि। ठीकु आहे, मां रहोगा। खुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम चाचा बागली। वालेकुम अस्सलाम। कीअं आया आहियो? साकर खान जे धीउ जो फ़ैसिलो आहे, सरदार मोकिलियो आहे। सरदार असां सां कहिड़ियूं चङायूं कयूं आहिनि। ॿियो वरी चाकर, उहो वरी कहिड़ो चङो मुड़ुसु आहे जंहिंजे धीउ जे फ़ैसिले ते वञूं। सॼी बिरादरी जो फ़ैसिलो आहे, उन में तव्हांजो हुजणु त ज़रूरी आहे न। सरदार ऐं बिरादरी वारनि मूंखे पंहिंजे राज मां कढी छॾियो न। हाणे वरी मुंहिंजे लाइ कहिड़ो हां थो ठरे न। थोरो सोच चाचा बागाली, सरदार ऐं बिरादरी वारा तोखे वेझो करण था चाहिनि। आख़िर ईअं केतिरो वक़्तु राज खां ॿाहिरि गुज़ारींदे? जीअं पहिरीं पे गुज़ारियमि ईअं ई गुज़ारींदुसि। असांजो कमु हो तोखे नापियो ॾियणु, वधीक बा तव्हांजी मर्ज़ी। चङो ठीकु आहे, तव्हां ॿई पहिरीं हलो मुंहिंजे उताक ते। टुकर भर खाई पोइ वञिजो। मां कंहिंखे बि मानीअ खां बग़ैर पंहिंजे उताक तां न वापसि मोटाईंदो। हलो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।